जी लपेट में सिंध वरतल आहे वडेरनि भौतारनि खाननि नवाबनि सरदारनि ताक़तवरनि जे जेको आहे उहो वर चढ़ियल आहे। सिंध आम माण्हू जी ज़िंदगी अज़ाब बणिजी चुकी आहे। रोड तबाह आहिनि, रस्ता तबाह आहिनि, इस्पतालुनि में इलाज कोन्हे, स्कूलनि में तालीम कोन्हे। हालत इहा आहे जो ॿेटनि जा वसीलनि जा जज़ीरनि जा सौदा पिया था थियनि, दरियाहनि जा सौदा पिया था थियनि, कारूंजर जा सौदा पिया था थियनि। ऐं JUI अवल ॾींहं खां इन सॼे सिलसिले में अवाम जो नुमाइंदो बणिजी करे मैदान ते बीठल आहे। ऐं JUI अवाम जो आवाज़ बणिजी करे कराची खां कश्मीर ताईं जंग में अवामी इज्तिमात मुनक़िद करे रही आहे। मां सम्झां थो त हुकुमराननि खे अवामी रद्द अमल खे सीरियस वठिणो पवंदो। जेकॾहिं अॼु हुकुमराननि अवामी रद्द अमल खे सीरियस न वरितो त सुभाणे अवाम जॾहिं तंग ईंदो त पोइ शायदि हितां जो अवाम हुकुमराननि खे गिचीअ खां झले रोडनि ते ॻीले ऐं पोइ हुकुमराननि खे लिकण जी शायदि चांहि बि न मिली सघे। तो ॿिनि मुख़्तलिफ़ मां ज़ावियनि खां हिनखे सोचां पियो थो। हिकु इहो त शायदि कुझु आहे कोन हुकुमराननि वटि अवाम खे ॾेखारण जे लाइ, पोइ हू सिंध में सिंध कार्ड था खेॾनि ऐं MQM वारा कराचीअ में जेको आहे अंदरूनी सिंध ऐं कराची खे तक़सीम करण जूं ॻाल्हियूं करे ऐं मुहाजिर कार्ड था खेॾनि। हू कराची खे अलॻि सूबे जी ॻाल्हि था कनि। हीउ जेको आहे मरसू सिंध न ॾिसी जो ड्रामो था रचाइनि सिर्फ़ु इन जे लाइ ताकी पंहिंजी सियासत बचाए सघूं। ऐं हीउ ॿियो कुझु बि न आहे। कार्ड आहे, हिकु तरफ़ मुहाजिर ऐं कराची कार्ड, ॿिए तरफ़ सिंध कार्ड आहे जंहिं ते हू पंहिंजी सियासत बचाइण चाहिनि था। लेकिन जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे बि सही त JUI उनजी मुखालिफ़त कंदी। कंहिं बि क़ीमत ते असां सिंध जे तक़सीम जी इजाज़त न ॾींदासीं। मुंहिंजी जमात सम्झे थी त सूबनि में रहंदड़ अवाम जे मर्ज़ीअ खां सवा नवां सूबा ठाहिण इहो आइन जी इनहराफ़ी आहे ऐं कंहिं बि सूरत ते अवाम जी मर्ज़ीअ खां सवा के बि फ़ैसिला अवाम ते न मड़िया वञनि। इन हवाले सां जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आई त JUI भरपूर वज़ामत कंदी। मां कराचीअ खे सिंध जी मुंडी, सिंध जी सिसी, सिंध जी शहरक थो सम्झां ऐं कंहिंखे बि सिंध खे तक़सीम करण जी इजाज़त JUI घटि में घटि न ॾींदी। ॾिसो, इमरान ख़ान हाणे जेल मां निकिरे उन खां पोइ जेकॾहिं हुन एंट्री कई त इहा पहिरीं हुनजी सियासी एंट्री हूंदी। हिन वक़्त ताईं जेको कुझु हो उहा सियासी एंट्री न हुई। उहो जिन उनखे आंदो हो अॼुकल्ह उहे ई उनखे जेको आहे उहो वाड़ियूं वेठा आहिनि। इन जे करे अवामी सियासत में ऐं लठ जे सियासत में फ़र्क़ु हूंदो आहे। जेकॾहिं ख़ान साहब जेल मां ॿाहिरि निकिरे थो ऐं ॿाहिरि अचे थो ऐं हू सियासत करे थो त शायदि मां सम्झंदुमि त अमली तौर ते ख़ान साहब जी सियासत में पहिरीं एंट्री हूंदी। लेकिन ॾिसणो इहो आहे त केसीं ताईं इहो मामिलो हले थो पियो। JUI जो हिकिड़ो मौक़िफ़ वाज़े आहे त इंतक़ामी बुनियादनि ते कार्रवाई न थियणु घुरिजे। इंतक़ामी बुनियादनि ते कार्रवाई जेकॾहिं नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जे ख़िलाफ़ थी त JUI हुनजी मुखालिफ़त कई। इंतक़ामी बुनियादनि ते कार्रवाई आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल तालपुर जे ख़िलाफ़ थी त JUI उनजी बि मुखालिफ़त कई। अॼु इंतक़ामी बुनियादनि ते जेकॾहिं कार्रवाई इमरान अहमद ख़ान नियाज़ी जे ख़िलाफ़ थी रही आहे त JUI उनजी मुखालिफ़त करे थी। JUI जो हिकिड़ो मुतालबो आहे त बेरहमाणो ऑपरेशन थिए, साफ़ ऐं शफ़ाफ़ तहक़ीक़ात खां पोइ 70 सालनि खां मुल्क लुटींदड़नि, फुरींदड़नि, तबाह कंदड़नि, अवाम जो रतु चूसींदड़नि खे त्यास ते टंगियो वञे, चाहे उहो कहिड़ो बि हुकुमरान हुजे, बेरहमाणो हुननि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थियणु घुरिजे।